सिंध के अंदर थींदड़ हज़ारे एहतजाजन जो हिकिड़ो तसलसल है। जामशोरो जो तैलीमी इदारन जो शहर है, जो शऊर जो शहर है, पढ़ियल लिखियल मानून जो शहर है, वो शहर उन शहर में टैंकर माफिया की हुकूमत है। मानू के पीअण जे लाइ मिठो पानी नथो मिले। सॼो शहर गटर लाइननि में तब्दील थी वियो आहे। सिहत जा इदारा तबाह ई बर्बाद आहिनि। ही फितरी थियणो आहे। जॾहिं सिंध जे ॻोठनि खे बुनियादी सहूलियतूं न मिलंदियूं त माण्हू लॾ पलाण कंदा। दुनिया सॼे में ईअं थींदो आहे। माण्हू जदीदियत न अॻिते वधंदा आहिनि ऐं माण्हू शहरनि ॾांहुं मुंतक़िल थींदा आहिनि। हाणे हुकुमराननि जो इहो कमु आहे त हू जेके शहर आहिनि उन्हनि शहरनि खे सभु सहूलियतूं ॾियनि। हिते तैलीमी इदारा आहिनि, सिहत जा वॾा मर्कज़ आहिनि, ज़ाहिरा माण्हू ईंदा, पर हितां जा जीअं ई ही चेयरमैनशिप वारो निज़ाम तबाह बर्बाद थियो आहे, उन खां पोइ वरी हाणे DC जी ऐं AC जे हवाले ही कमु कयो आहे त उन त करप्शन जा दंग करे छॾिया आहिनि। असांजो DC साहिबु ज़िले जामशोरे जो उनखे त मुक़ररी रियाज़ मलक साहिब जे चवण ते कयो आहे। उनजो कमु ई इहो आहे, उनखे ड्यूटी इहा ॾिनी वई आहे त ज़िले जामशोरे जूं ख़रबे रुपयनि जूं ज़मीनूं भुॻनि मुठ ते हू मलक रियाज़ खे बेरिया फाउंडेशन लाइ ॾे। उनजो हिननि माण्हुनि जे मसइलनि सां, हिननि माण्हुनि जे ज़िंदगीअ सां, उन्हनि माण्हुनि जे ज़िंदगीअ जे अज़ाबनि सां न अचे न वञे। इन करे हीअ अॼोको एहतजाज बुनियादी इंसानी हक़नि जी, बुनियादी इंसानी हक़नि जे हिकिड़े अहम नुक़्ते जी घुराए त माण्हुनि खे साफ़ पाणी ॾियो ऐं गटर लाइनूं जेके माण्हुनि जे घरनि में दाख़िल तव्हां डैम करे छॾिया आहिनि उन्हनि मां माण्हुनि जी जान आजी करायो। हीउ एॾो वॾो को मसइलो कोन्हे जंहिं लाइ तमामु वॾी बजट जी ज़रूरत आहे। इंतिज़ामी क़दम खणण जी ज़रूरत आहे। नथा खणी सघनि त चवनि त असां नथा खणी सघूं, असीं न आयल आहियूं। ऐं हिते हीअ बि गुज़ारिश कयां थो त हिन सॼे कार व्यवहार जे पुठियां असांजा सरदार भोतार जागीरदार जेके सदियुनि खां असां ते हुकुमरानी कनि था, जमहूरियत जे नाले ते, शहीदनि जे नाले ते, उहे बि हिन सॼे कारवाइनि में मुलविसनि जे करे सिंध जे माण्हुनि जी, जामशोर जे माण्हुनि जी ज़िंदगियूं अज़ाब में।